हिकिड़ी अम्मा भक्ति कंदी वृंदावन में, समय पाए करे पति गुजारे उन जो, समय पाए करे हिकिड़ो पुट उहो बि गुजारियोसि, घर में कोई बि न। हाणे घर में बजणा बच्चा, हिकिड़ी अम्मा ॿियो उनजो लड्डू गोपाल। चवंदी प्रभु तूं मुंहिंजो पति वापसि वरितो त उहो मूंखां पहिरियों तुंहिंजो हो न, तुंहिंजी अमानत हुई, मूंखे ख़बर आहे तूं मूंखां वधीक तूं उनखे सुखी रखंदे हुते। तुंहिंजे बगीचे जो हिकिड़ो गुल हुयो, मुंहिंजो पुटु हुयो, ॾिनल त तुंहिंजो हो न, मां काॾो आंदो, तूं वापसि वरिते, बसि उनखे गोद में रखिजा, मूंखे कोई गम न आहे, पर तूं मूंसां गॾु रहिजा मुंहिंजा प्यारा, मूंखे छॾे न वञिजा। उन लड्डू गोपाल सां ॻाल्हाईंदी रहंदी, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे 20, 25, 30 साल गुज़री विया। हिकु ॾींहुं भॻवान बि उन सां ॻाल्हाइणु शुरू करे छॾियो। बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय। अखियुनि में आहा ॼण अमृत विझी छॾियो, नेणनि मां नीर वहण लॻो। प्रभु तूं मूंसां ॻाल्हाए थो, चई अम्मा तूं 30 सालनि खां ॻाल्हाए थी, मां हेॾा ॾींहं ॿुधो आहे, हाणे तूं मूंखे न ॿुधंदी, मुर्शिद थी वई। प्रभु तूं भक्तनि सां ॻाल्हाईंदो आहे, मां त सम्झंदी आहियां केवल तूं ॿुधंदो आहे। हा, मौनी बाबा ऐं संत ईअं चवंदा आहिनि कि मौनी बाबा उन्हनि जे लाइ आहे जेके मूंसां पूरो पूरो प्रेम न कंदा आहिनि। हा, जेके प्रेम कंदा आहिनि, मां छो न ॻाल्हाईंदुमि उन्हनि सां, छाजे करे न ॻाल्हाईंदुमि, मां मीरा सां ॻाल्हाईंदुमि। हाणे जगन्नाथ भॻवानु कुझु साल पहिरियों सभिनि सां ॻाल्हाईंदो, ख़बर अथव, जॾहिं राजाउनि जो ज़मानो हूंदो न, 100 साल पहिरियों लॻभॻि सभिनि सां ॻाल्हाईंदा, पुजारी जीअं सां, भक्तनि सां, राजा सां साफ़ ॻाल्हाईंदा। कॾहिं कॾहिं निकिरी ईंदा मूर्तीअ में भक्तनि सां खेॾण जे लाइ। इहे ऐं विठल भॻवान असांजा पंढरपुर वारा, बांके बिहारी। पर हाणे असां में उहा श्रद्धा न आहे। भॻवान छा कनि, भॻवान न बदिलजिया आहिनि, भॻवान जो सुभाउ न बदिलजियो आहे, न कुझु भॻवान जी कृपा करुणा बदिलजी आहे, बदिलजियो आहे त इंसान बदिलजियो आहे। अॼु बि भॻवान हर मूर्ति खंभे में, पर कढण वारो प्रहलाद काथे। अम्मा सां भॻवान ॻाल्हाइण लॻा, माण्हू सोचींदा अम्मा जी उमिरि 70 साल थी वई आहे न, 80 साल, अम्मा बोराइजी वई आहे। ॿियो वीचारीअ खे कुझु आहे कोन, मुड़ुसु गुज़ारियो अथसि, पुटु गुज़ारियो अथसि, भॻवान सां ॻाल्हाईंदी हूंदी, ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, ईअं करे उनखे सत्कार कंदा। हिकु ॾींहुं भॻवानु चयो, अम्मा ब्रज भाषा में चएसि थो, मैं तो बांके बिहारी मंदिर में जाऊंगो घूमूंगो, तू सारा दिन बिठा देवे मुझे झोपड़ी में, कभी ले न जाए घुमाने में। अम्मा चवण लॻस, हा हा बसि तोखे वठी थी हलां, तो क्या तू अपनो ही दर्शन करेगो, भॻवान खे थी चए, पुटु करे लिखींदी न भॻवान खे त डांटींदी बि, चिलाईंदी बि भॻवान खे चएसि थी, अरे लाला तू अपनो ही दर्शन करेगो, यानी सम्झो था मंदिर में वञी करे पंहिंजी मूर्तिअ जो दर्शन कंदे छा। भगवान लड्डू गोपाल चौथा, ओए अम्मा वहां क्या मैं अकेलो बैठो हूं, हजारों लाखों मेरे भक्त नहीं आवे, हाँ सब मेरे दर्शन करने नहीं आवे, आज मैं उनको दर्शन करूंगा। अरे मां बलहार वञा, तू भी भक्तन जो दर्शन कंदो, हाँ ये यथा मां प्रपदेव तांस तथैव भजाम्यम, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम, जेको भक्त मूंसां जीअं पेश ईंदो आहे मां बि उन सां उहे पेश ईंदो। तां धीरे धीरे हलंदो त मां बि धीरे ईंदुमि, तां मुंहिंजे बिना रही न सघंदो त मां बि डुक पाए हलींदुमि। इहो भॻवान जो नियम आहे। चल लाला चल तो घुमाया, बांके बिहारी वठी वई अम्मा, पिंडरीअ में विहारे करे प्रसाद वरसाद खाराए, हल उस न लगी वञे गर्मीअ जो त मथां ढकेसि कपिड़ो ऐं बढ़िया झुलाईंदी झुलाईंदी वठी वियसि। बांके बिहारी सभिनि जा दर्शन कयसि, वापसी में थकी पई त हिकिड़ी धिकी उन ते रखी, चई अब चले, थोड़ी देर में थक गई हूं खाना, ठीक ठीक अम्मा खड़ी हो जा। साम्हूं हिकिड़ा संत पिया अचनि सुहिणा, कर लियो दर्शन सबको, एक आ रहे ना अम्मा, वो देख आ रहे हो, कौन, हाँ वो जो साधु आ रहे हो, हाँ आ गयो सारो। कंहिं चई, कंहिं चयो ॿुधायो न, बाल गोपाल चयो, कंहिंखे चयो, अम्मा खे, ऐं छा चई, आ गयो सारो, सिंधी में चऊं न अची वियो सालो, सिंधीअ में चयो आ गयो सारो। अम्मा खे गुस्सो आयो, कि संतन साधुन सां ईअं ॻाल्हाइबो आहे छोरा, बिगड़ी वियो आहे, यशोदा मैया ठीक न कयो आहे तोखे, नंद बाबा तोखे कुछ कयो कोन्हे, संतन खे ईअं चइबो आहे, गार तो ॾे संतन खे। ब्रज भाषा में आ गयो सारो, हिंदी में कोई चए आ गया सारो। अम्मा खे ॾाढो गुस्सो आयो, एतिरे में साधु पहुतो अची, चई अम्मा खिलण लॻो, छाजे करे वीचारे भोले भाले भॻवान खे चिलाए थी, हाणे छा कयो आहे, चई बाबा तूं त चुप कर। अरे मां छा कयो, कि तुंहिंजे करे झगड़ा था हलनि। चई अरे वाह, हाणे मां चङो हितो आयुमि, तोसां प्रेम सां ॻाल्हाए तो मुंहिंजे करे झगड़ा था हलनि, मैंने का कर दियो अम्मा, रिस गई, ब्रज भाषा में तो चएसि, तूं मूं ते छो थी नाराज़ थिए, तोखे ई तो चिल्लावई तॾहिं मां हिनखे थी चिल्लायां।
साधु चवण लॻो मूंखे केरु थो चिल्लाए? चई हे गोपाल, मुंहिंजो लड्डू गोपाल। चई ओ अम्बा, कंहिंखे थी पागल ठाहे? हे कॾहिं ॻाल्हाईंदो आहे? चुपचाप ॿुधंदो रहंदो आहे, सभिनि जी ॻाल्हाईंदो कुझु कोन्हे। हे मौनी बाबा अथई। चई ओए बाबा जी वधीक न ॻाल्हाए, तुंहिंजो ठाकुर हूंदे मौनी बाबा, मूंखे एॾा साल थी विया अथसि, 10 सालनि खां बंदी न कंदो आहे, सॼो ॾींहुं कहानियूं ॿुधाईंदो रहंदो आहे पंहिंजूं। तूं कीअं थो चए न ॻाल्हाईंदो आहे? चई अच्छा, ॿुधाए त छा पियो चए मुंहिंजे लाइ? चई गारियूं पियो ॾेई तोखे। गारियूं पियो ॾे? हा। चई आ गयो सारो तुंहिंजे लाइ। चई अम्मा ॾिसी फालतू ॻाल्हियूं न कर मूंसां, तोखे ॿ चार गारियूं ॾियणियूं त ॾेई छॾ भले, भगवान ते ॾोह न हण। हाणे भगवान खे चयसि अरे गोपाल बोल तो इसको, का बोलियो? अब भगवान उनकी आवाज थी अचे, उनखे नथी अचे। चई मैं नहीं बोलूंगा। वाह रे दारी के, मैं नहीं बोलूंगा, मेरी बेइज्जती करवाएगो? हाँ तू बोलो, बांके बिहारी मंदिर लिया, इसको सारो बोलो। अब ये बोलते है तो मैं नहीं बोलूंगा, इसको बोलना पड़ेगा। अच्छा अच्छा बोलता हूँ भगवान भेजिए, बोल। चेट कर पंहिंजो कन कन खणी आयो हेठि महात्मा। कि बोल इसको का बोलो? भगवान जी विग्रह में आवाज निकती, आ गयो सारो। खुद हिकदम भगवान जी वाणी ॿुधी करे अवाक रहिजी वियो। अहिड़ी हालत थी वई, हैरान थी वियो, कननि में ॼण मिसरी घुलिजी वई, भगवान जो वाणी वई, अखियुनि मां आंसू वहण लॻा। चई प्रभु ॻाल्हायो? चई ॿियो छा मां ॻाल्हायो छा? ॿुधी छा चयो? हाँ हाँ भगवान चए तो आ गयो सारो। हथ जोड़े चवण लॻो सरकार सरकार तव्हां मूंखे चयो आ गयो सारो, तव्हां मूंखे छाजे करे चयो, छो चयो? त भगवान जे विग्रह में आवाज आई। चई बाबा जी तू तुंहिंजो इष्ट केरु आहे? कंहिंजी पूजा कंदो आहे? तुंहिंजो भगवान केरु आहे? चई असांजी भगवान इष्ट जेकी आहे राधा रानी। अच्छा अच्छा, राधा रानी खे छा मञींदो आहे? चई मां हुनजी भाई बहन जे रूप में मां पूजा कंदो आहियां, माता ऐं पुट जे रूप में, यानी मां हुनखे दीदी मञींदो आहियां पंहिंजी, ऐं पंहिंजो हुनखे भाइड़ो मञींदो आहियां। चई अच्छा, तूं हुनजो केरु आहे? मां हुनजो भाउ आहियां। हूअ केरु आहे तुंहिंजी? उहा मुंहिंजी दीदी आहे। ऐं मां तुंहिंजो केरु थियुमि? तव्हां मुंहिंजा पुट जीजाजी थियो। ऐं तूं मुंहिंजो केरु थी? चई मां तव्हांजो सालो थियुमि। चई वही तो मैं बोलियो, आ गयो सारो। वही तो मां चयो, मां छा ग़लति चयो? मुर्शिद थी वियो, चरणनि ते किरी जार जार रोअण लॻो। ओहो, मां न पियो सोचां त मां हिकु तरफ़ तव्हां सां रिश्तो रखियो आहे, भई तव्हांखे यादि बि हूंदो, वाकई असांखे किथे भरोसो हूंदो आहे? भरोसो हूंदो आहे? न हूंदो आहे। प्रार्थना बि कंदा आहियूं, पंहिंजी प्रार्थना ते भरोसो न हूंदो आहे। इहो विश्वास ई त भगवान चाहे थो। भगवान चए थो तोखे विश्वास न आहे न, मां त पहिरें ॾींहं खां तोखे पंहिंजो सालो मञियो। हाँ? तूं भले मूंखे जीजाजी न सम्झ, तूं राधा रानी जे जंहिं ॾींहुं चरणनि में आहे, हथ जोड़े चएसि न तूं मुंहिंजी भेण आहे, हा ओॾी महिल ई उहा तुंहिंजी भेण थी वई। ज़रूरी आहे असां तोखे चई करे ॿुधायूं? जेसि ताईं इंसान जे दिलि में प्रेम न ईंदो आहे, असां प्रकट न थींदा आहियूं। शिव जी चवनि था हरि व्यापक सर्वत्र समाना, लेकिन प्रेम ते प्रगट होए में जाना। भगवान काथे न आहे, सुईअ जेतिरी नोक कोन्हे जाते भगवान न हुजे, लेकिन उहे प्रेम सां प्रगट थी।